बोलो आहे भोलेनाथ, दिल जे सॾ ते अची वञे। न रस्मूं न रिवाज न ॾेखाव, न ख़र्च, रुगो सची दिल, रुगो सची यादि। अॻिले एपिसोड में ॾिठोसीं शिव ऐं शंकर हिकु न आहिनि, अलॻि अलॻि स्वरूप, अलॻि अलॻि कर्तव्य, अलॻि अलॻि माना। अॼु सवाल ही, शिव खे भोलेनाथ छो चइबो आहे? भोलो यानी जल्दी राज़ी थींदड़, नंढड़े सॾ ते वॾी महिरबानी कंदड़, थोरी यादि ते वॾो साथ ॾींदड़। अचो अकबर ऐं बीरबल वटि हलूं। अकबर पुछियो, बीरबल ही ॿुधाए, राज में एतिरो खज़ानो गॾु थिए थो, पोइ बि माण्हुनि ताईं थोरो छो पहुचे थो? बीरबल मुस्कुरायो, बर्फ़ जो टुकड़ो घुराई। हिकु हथु, ॿियो हथु, टियों हथु, चोथों हथु, टुकड़ो हलंदो वियो, ॻरंदो वियो, नंढिड़ो थींदो वियो, आख़िर अकबर जे हथ में पहुतो, पर हाणे तमामु नंढिड़ो। बीरबल चयो, जिते घणा विच वारा उते घटि हिसो, जिते घणा हथ उते घटि पहुच। अकबर सम्झी वियो, राज जो राज़ बर्फ़ में लिकल हो। पर छा सिर्फ़ राज में या रूहानियत में बि? असीं बि हिते वञूं था, उते वञूं था, हिन वटि वञूं था, हुन वटि वञूं था, पर सर चश्मो त हिकिड़ो, मोहबत जो सर चमो, सकून जो सर चमो, ताक़त जो सर चमो। पोइ छो न सिधो सर चमे सां नातो सिधो, परमात्मा सां रिश्तो, न ॻंढियूं रस्मूं, न ढगा इंतज़ार, न वॾा ख़र्च, न वॾा ॾेखाव, रुगो सची दिल, सची यादि, सची मोहबत। इन करे शिव भोलेनाथ जल्दी राज़ी, जल्दी मददगार, जल्दी साथ ॾींदड़। हाणे सोचो, जेकॾहिं सर चश्मो हिकिड़ो, त पोइ असीं अञा ताईं विच वारनि रिश्तनि में छो भिटकंदा पिया हलूं? सोचो, सम्झो ऐं महसूसु करियो। ओम शांति शांति शांति।